वसीम कुरैशी वो मां जो हलाली पुटा जंहिंजा अज बि आवाज़ उहे कननि में गूंजनि था त संत तुंहिंजे पीउ जी जागीर संतनि जो तारीख़ी वतन आहे हिंदू वतन ते हाणे हिन सां बाक़ाइदे मुलाक़ात थींदी इन्हनि खे असां इहो ई ॾिसो त असांखे वॾे हिन में ॾिंड जेको असांजी दिलि जी आहे बेगैरत तुंहिंजी तकलीफ़ बंदि कयो वञे त तूं थकिके थो अथई को दर अथई जो काॾो निकिरी सघे हेॾो बंदि कंदासीं पोइ वरी हो जे पीउ सां मङणो कयो अथई न इंडिया सां उहे कातर हणण लाइ तयारु वेठो हे जेकॾहिं तोसां इंडिया अॼु ख़तम कयो आहे त असां 7 ॾींहनि खां मथे त इहे टे आसान आहिनि इहो सूअर बि अचे अचिणो मुतहदा में त ॾिसां चोर जा पुट 60 साल संत जा टे दरिया कीअं खाधा आहिनि इहे बि असांजा दरिया तव्हांजा थियनि सोना जबल तव्हांजा थियनि संत तव्हांजो थियनि गैस तव्हांजी आहे तेल तव्हांजो आहे हाणे गैरत कयो उन्हनि वॾेरनि खे बि कातर हणो जेके समुची तेल ऐं गैस पंचायत खे ॾेई भारतगिरी जा पैसा था वठनि इन्हनि भेण जो बि जीअण जजाल कयो इनजे करे तेल तव्हांजो हक़ आहे गैस तव्हांजो हक़ आहे पाणी तव्हांजो हक़ आहे विरोध तव्हांजा आहिनि विरोध सरकारीअ जे पीउ जा न आहिनि विरोध हाकिम सरकारीअ जा न आहिनि हाकिम सरकारी खे चयो तूं उन पीउ जो पुटु आहे जेको बंदूक जे ॿारनि ते टिकेटूं छपाईंदो असांजी ज़मीनूं खयूं लेकिन ही जान गैरतमंद जागी पवंदी हिन लुस ने इहो सम्झो असांजो इस्लामाबाद ॾींदासीं हे सिंधी